वफ़ाक़ी हुकूमत ट्रांसिट ट्रेड ज़रिए 212 शयूं अफ़गानिस्तान मोकिलण ते पाबंदी हणी छॾी। वापार वारी वज़ारत ट्रांसिट ट्रेड ज़रिए शयूं मोकिलण ते पाबंदी जो SRO जारी करे छॾियो। SRO मूजिबि ख़ुश्क ऐं ताज़ो मेवो, घरेलू इस्तेमाल जो सामान, फ्रिज, एयर कंडीशनर, जूसर मशीन अफ़गानिस्तान मोकिलण ते पाबंदी हई। चांहि जी पत्ती, कॉस्मेटिक्स ऐं टॉयलेट में इस्तेमाल थींदड़ शयुनि जी अफ़गानिस्तान मोकिलण ते बि पाबंदी हूंदी। 17 क़िस्मनि जे कपड़े, गाॾियुनि जा टायर बि अफ़गानिस्तान मोकिलण ते पाबंदी हूंदी। खैबर पख्तूनख्वा पुलिस सूबे में थियल आपघाती हमलनि में 75 सैकड़ो अफ़गान शहरी मुलविस हुजण जी तस्दीक करे छॾी। IGKP अख्तर हयात ख़ान चयो आहे त सूबे में भत्ताखोरी वारनि वाक़िअनि में बि अफ़गान शहरियुनि जे मुलविस हुअण जी तस्दीक थींदी रही आहे। बाड़ाहंगू, बाजोड़ ऐं पुलिस लाइन्स ते थियल आपघाती हमलनि में अफ़गान शहरी मुलविस हुआ। भारतीय शहर अहमदाबाद में दहशतगर्दी जो ख़तरो। पाकिस्तान भारत का क़ौमी क्रिकेट टीम के तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त पाकिस्तान जी क़ौमी क्रिकेट टीम के तहफ़ुज़ फराहम करण मेज़बान मुल्क जी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान अफ़गान मुहाजिरनि जी सालनि खां महिमान नवाज़ी करे रहियो आहे। गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि ऐं ॿियनि परॾेहियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन कंहिं ख़ासि शहरियत रखंदड़नि जे ख़िलाफ़ नाहे। अफ़गान मुहाजिरनि समेत मुल्क में गैर क़ानूनी तौर रहंदड़ समूरनि परॾेहियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सां सुप्रीम कोर्ट एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात। सीनियर जज जस्टिस सरदार तारिक मसूद मुलाक़ात दौरान मौजूद हो। चीफ जस्टिस सां सुप्रीम कोर्ट एसोसिएशन जे सदर तैयब बलोच जी अॻवाणी में 43 रुकनी वफ़द जी मुलाक़ात 3 कलाक जारी रही। चीफ जस्टिस ऐं सीनियर जज वफ़द खां कोर्ट रिपोर्टिंग बाबति तजवीज़ूं घुरी वरितियूं। मुलाक़ात दौरान केस ॿुधणीअ लाइ मुक़रर करण बाबति तरीक़ेकार ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। सिंध जे निगरान वॾे वज़ीर एपेक्स कमेटी जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। निगरान घरो वज़ीर, कोर कमांडर कराची, IG सिंध समेत लाॻापियल अख़्तियारनि जा अमलदार शिरकत कंदा। इजलास में नेशनल एक्शन प्लान, कचे में ऑपरेशन, सिंध में गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि समेत समूरनि गैर क़ानूनी परॾेहियुनि खे नेकाली ॾियण बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि थींदड़ इजलास में मदरसनि जी रजिस्ट्रेशन समेत अहम मामलनि ते बि ग़ौर कयो वेंदो। वफ़ाक़ी निगरान हुकूमत महांगाई जी मारियल अवाम ते बिजली किराए छॾी। बिजली फ़ी यूनिट ₹1.71 महांगी, नोटिफिकेशन जारी। नेपरा पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि बिजली जी फ़ी यूनिट में ₹1.71 वाध कई वई आहे। बिजली अघनि में वाध अगस्त महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। वधायल अघ अक्टूबर महीने जे बिल्स में उगाड़िया वेंदा। अघनि में वाध लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक वाहिपेदारनि ते लागू न थींदी। माज़ी जे ग़लतियुनि खे विसारे मुल्क ऐं क़ौम जी बहितरीअ लाइ मईशियत जी तरक़ीअ ते ध्यानु ॾियणो पवंदो। इस्लामाबाद में ख़िते जे अमन सलामती खां अॻिते जी उनवान सां थियल आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सुजसमा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि सां सुठनि लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। निगरान हुकूमत जो सॼो ध्यानु मईशियत जी बहाली ऐं वापार खे हथी वठाइण ते आहे। वफ़ाक़ी हुकूमत वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ज़ियाउद्दीन खे हटाए छॾियो। रुबीना मुश्ताक वक़्ती VC मुक़रर। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। तालीम जे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी चयो आहे त उर्दू यूनिवर्सिटी जो VC ज़ियाउद्दीन मुलाज़िमनि खे पेंशन न ॾेई रहियो हो। हुन नवां मुलाज़िम भर्ती करणु शुरू करे छॾिया। संदसि ख़िलाफ़ शिकायतूं वधी वयूं। सर्च कमेटी ज़रिए मुस्तक़िल नओं VC मुक़रर कयो वेंदो।
लाहौर हाई कोर्ट पंजाब में खंड की क़ीमत मुक़रर करण जो अख्तियार सूबाई हुकूमत खे ॾेई छॾियो। खंड जे अघ बाबति वफ़ाक़ जो नोटिफिकेशन मुअतल। अदालत चयो आहे त खंड जो अघ तय करण जो अख्तियार रुगो सूबनि वटि आहे। वफ़ाक़ी हुकूमत खंड जी क़ीमत तय नथी करे सघे। जस्टिस शाहिद करीम जी सरबराही में ॿ रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। वफ़ाक़ी सेक्रेटरी प्राइस कंट्रोलर जनरल पारां खंड जे अघ जो नोटिफिकेशन जारी कयो हो। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर मैट्रिक जे इम्तिहान में बेज़ाब्तियनि जो नोटिस वरितो। तालीम खाते खां रिपोर्ट तलब। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर चयो आहे त मालूम थियो आहे त इम्तिहानी नतीजा चेक कंदड़ शख़्स 2 सरकारी नौकरियूं करे रहियो हो। हिक ई वक़्तु 2 सरकारी नौकरियूं करणु गैर कानूनी आहे। ॿुधायो वञे त इम्तिहान चेक करण वारे शोबे में गैर कानूनी मुलाज़मत कंदड़ मुलाज़िम जी बदिली कीअं थी। सिंध हुकूमत जी साख खे नुक़सान पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे रिपोर्ट पेश कई वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जेल में कैद पीटीआई चेयरमैन जी हयाती खे ख़तरे बाबति बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते धुरनि खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस आमिर फारूक जी अदालत में बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। चीफ जस्टिस रिमार्क्स ते चयो त जेको अदालत करे सघे थी उहो हुकुम जारी करे छॾींदी। डॉलर जी क़ीमत में महीने का घटिताई जो सिलसिलो जारी। अॼु इंटरबैंक में डॉलर वधीक ₹1.08 सस्तो थियण बाद ₹283.60 जो थी वियो। गुज़िरियल महीने अॼोकी तारीख़ ते इंटरबैंक में डॉलर ₹370.10 जो हो। हिक महीने दौरान डॉलर जे अघ में ₹23.50 लात थी चुकी आहे। मकानी खाते में करप्शन जो सिस्टम हली रहियो आहे। जानवरनि जी मंडी जो ऑक्शन 5 अरब रुपयनि में थियो। मूंखे कंहिं बि क़िस्म जो सिस्टम जो हिस्सो नाहे थियणो। घणमार इमारतुनि जी अदावत में पुलिस बि मुलविस आहे। गैर कानूनी अदावतुनि खे जाइज़ बणाईंदासीं जंहिंसां अरबे रुपयनि जो टैक्स मिलंदो। सिंध जे मकानी इदारनि वारे निगरान वज़ीर मुबीन जुमाणी चयो आहे त क्लिफ्टन में 400 घर हुआ, हाणे 5000 थी विया आहिनि। कब्ज़ा कंदड़नि जी का बि फ़हरिस्त नाहे। अहिड़ी फ़हरिस्त मिले त कार्रवाई कंदासीं। मकानी इदारनि जे मेयर ऐं चेयरमैन्स खे डीडीओ पावर्स ॾियण वारो नोटिफिकेशन सिंध हाई कोर्ट में चैलेंज। अदालत इलेक्शन कमीशन सिंध जे चीफ सेक्रेटरी समेत दरख़्वास्त में धुर ॼाणायल इख़्तियारनि खे नोटिस जारी करे छॾिया। दरख़्वास्त गुज़ार इस्तदा कई त माली इख़्तियार ॾियण खां पोइ मकानी नुमाइंदा चूंडनि ते असर अंदाज़ थी सघनि था। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक मिल्कियतुनि वारे केस में अॻूणे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जी ज़मानत में वाध करे छॾी। मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि खे 10 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। अदालत नेब जे जांच ऑफिसर खां सुभाणे ताईं वधीक तफ़सील तलब करे वरिता। केटीएन न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में औकाफ खाते जी करप्शन बाबति इंकशाफनि पार सिंध जे निगरान हुकूमत चीफ एडमिनिस्ट्रेटर अली गुल संजराणी खे उहिदे तां हटाए छॾियो। नोटिफिकेशन जारी। औकाफ खाते जो एडिशनल सेक्रेटरी मुमताज़ चन्ना चीफ एडमिनिस्ट्रेटर मुक़रर। अली गुल संजराणी ख़िलाफ़ एंटी करप्शन में इंक्वायरी बि हलंदड़। निगरान वॾे वज़ीर रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाकर ऑरेंज लाइन ऐं ग्रीन लाइन में इंज़माम जी हिदायत करे छॾी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ट्रांसपोर्ट खाते जे इजलास जी सदारत दौरान ॻाल्हाईंदे चयो त अक्टूबर में चीन में थींदड़ इजलास खां पहिरियां केसीआर जा दस्तावेज़ मुकमल कया वञनि। केसीआर प्रोजेक्ट मंज़ूर थियो त वॾी कामयाबी हूंदी। सखर पुलिस 53 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल कचे में मौजूद हुजण बावजूद पुलिस कख भञी बीणो न कयो। सिंध सरापा एहतजाज वणियल
सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतजाज। शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि, सहाफ़िन, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई ऐं ॿियनि जी शिरकत। पनो आकिल में बि एहतजाजी मुज़ाहिरो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते हाला, मटियारी, न्यू सईदाबाद, उॾेरोलाल, दादू में अलामती बुख हड़ताल। कलम तणनि एहतजाज कंदड़ शहीद जे वारसनि, सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि चयो आहे त 53 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। निगरान सिंध हुकूमत जा वाइदा बि वफ़ा न थी सघिया। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल ऐं सहूलतकार फौरी तौर गिरफ़्तार कया वञनि। खैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत फातिमा पड़ो क़तल केस में नामज़द जवाबदारनि खे अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो। पुलिस जवाबदार पीर असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मिरासी खे अदालत में पेश कयो। दहशतगर्दी तोड़ अदालत जांच ऑफिसर जी 14 ॾींहनि जे रिमांड वारी इस्तदा रद्द कंदे समूरनि जवाबदारनि खे अदालती रिमांड ते जेल हवाले कयो। ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी। मक़तूल फातिमा जे वारसनि पारां जांच ऑफिसर ते एतमाद जो इज़हार कयो। कश्मीर कंदकोट ज़िले जो डीसी 4 महीननि जी मोकल ते रवानो। अमीर अफज़ल अवैसी नओं डीसी मुक़रर। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब कश्मीर कंदकोट ज़िले जो डिप्टी कमिश्नर शहज़ाद कुरैशी 4 महीननि जे मोकल ते रवानो थी वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल अमीर अफज़ल अवैसी डीसी कश्मीर कंदकोट मुक़रर। चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ SNGAT पारां नोटिफिकेशन जारी। मीरपुर ख़ास वेझो भाउ ऐं भाइटनि फायरिंग करे ड्यूटी ते मौजूद उस्ताद खे क़तल करे छॾियो। ॻोठ गुलाम मोहम्मद बुगटी में पुराणे तकरार तां हथियार बंदनि मास्टर अब्दुर रहमान बुगटी खे क़तल कयो। पुलिस मूजिबि अब्दुर रहमान बुगटी जो पंहिंजे भाउ मोहम्मद हसन ऐं भाइटनि सां तकरार हलंदड़ हो। वधीक जांच कई पई वञे। ठारू शाह वेझो ॻोठ ठठ सोलंकी वासी नेगरी सां वहशी जवाबदार पारां मुबैना ज़्यादती। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जो भाउ गिरफ़्तार। वारसनि जो चवणु आहे त 11 वरनि जी न्याणी फुटियूं चूंडे रही हुई त जवाबदार सत्तार सोलंकी खेसि ज़्यादती जो निशानो बणायो। पुलिस रुगो NC दाख़िल कई आहे। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप 2023 जा मुक़ाबला शुरू थी विया। इफ़्तिताही मैच न्यूज़ीलैंड जी इंग्लैंड खे बदतरीन शिकस्त। पाकिस्तान इवेंट जी पहिरीं मैच सुभाणे नीदरलैंड ख़िलाफ़ खेॾंदो। पाकिस्तान ऐं भारत में मुक़ाबलो 14 अक्टूबर ते थींदो।